मीरपुर माथेलो में ॻोठ सईद खान चांडियो जे रहवासन पारां पंहिंजी बिरादरी जे न्याज़ चांडियो पुलिस एहलकार फयाज़ चांडियो ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मीरपुर माथेलो जे ॻोठ सईद खान चांडियो जे रहवासन अली अनवर चांडियो, हाजी अलाजी वायो चांडियो, अली हसन चांडियो, बहादुर अली चांडियो ऐं ॿियनि पारां पंहिंजी बिरादरी जे न्याज़ चांडियो पुलिस एहलकार फयाज़ चांडियो ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे ज़मीन आहे क़बूली नंबर आहे जंहिं ते हिननि जो भेड़ो हलंदड़ आहे। असां चयो आहे बाबा तव्हां वटि कागज़ आहिनि, सबूत आहे, खणी अचो खातो, असां तव्हांखे ॾियण लाइ तयारु हूं। पर हे कोन्हे, हिन जी 3 वेसा ज़मीन आहे कुल टोटल। हिते 3 वेसा पंहिंजे बचनि खे ॾिए घर ठाहिण लाइ या उन्हनि खे ॾिए आबादी करण लाइ। उन्हनि जो को न दाग आहे, न रस्तो आहे, न उन्हनि जी को ज़मीन आहे। हिते हे ज़मीन आहे, निसा घर बि आहे। हे ज़मीन जी पंहिंजी कबूरी आहे, जेके हुनजो मालिकनि जो खातो आहे। जे अॻियनि वटि को प्रूफ आहे, को खातो आहे, खणी अचनि, हुकूमत में ॾेखारनि। हुकूमत छाजे लाइ कोर्ट आहे, हिन कोर्ट में खणी अची ॾेखारनि, पंहिंजो प्रूफ वठनि। अॻे बि असांजा केस दाख़िल आहिनि कि असांजो केस हलंदो आहे कोर्ट में। उन्हनि जे लाइ हुकूमत खे इहो अर्ज़ु आहे ऑफिसरनि खे त महिरबानी करे उन्हनि जो साफ़ शफ़ाफ़ जेका आहे इंक्वायरी कई वञे। असां हाज़िर आहियूं जहिड़े तरीक़े जे। साईं दादा मोहम्मद मुराद भिरा तव्हां सां आया, क़ुरान शरीफ़ चातो तो वञे बाबा असां तो ज़मीन ॾींदे थे, हर शइ करे ॾे। असांखे बाबा ज़मीन ॾे, असां कोई जहिड़ा कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे। वालो पंहिंजे घर आया, घर भिरा में 2 टे झलियो तो असां ज़मीन न ॾे। वो कुरान तो ठीक आहे, चाहे मेरा भिरा हा उन मीर चांडिया 8 4 ॿिए बि आहिनि। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त असां SSP घोटकी DIG सखर IG सिंध खां मुतालबो कयूं था त मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे असां मिसकिननि सां इंसाफ़ कयो वञे।